कराची जिले के नाज़िमाबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में बिल्डर मारिजी वियो आहे। नाज़िमाबाद नंबर 2 जी बिल्डिंग नंबर 8-10 में हथियारबंदनि फायरिंग करे काशिफ वल्द जमील के गोलियुनि जो खाज बणायो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े बाद लाश अस्पताल मुंतकिल करे वधीक वाक़े जी जांच शुरू कई वई आहे। यह अहम ख़बर हम शेयर कयूं पिया। कराची जिले के नाज़िमाबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में बिल्डर मारिजी वियो आहे। नाज़िमाबाद जे नंबर 2 जे बिल्डिंग नंबर 8-10 में हथियारबंदनि फायरिंग करे काशिफ वल्द जमील के गोलियुनि जो खाज बणायो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े बाद लाश अस्पताल मुंतकिल करे वधीक जांच कई पई वञे। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयो। नाज़रीन, कराची जे इलाइक़े नाज़िमाबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में बिल्डर मारिजी वियो आहे। हथियारबंदनि फायरिंग करे काशिफ वल्द जमील के गोलियुनि जो खाज बणाए छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े बाद लाश अस्पताल मुंतकिल करे वाक़े जी जांच शुरू कई वई आहे। ख़बर अवां सां शेयर कयो। नाज़रीन, कराची जे इलाइक़े नाज़िमाबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में बिल्डर मारिजी वियो आहे। नाज़िमाबाद नंबर 2 में हथियारबंदनि फायरिंग करे काशिफ वल्द जमील के गोलियुनि जो खाज बणायो। पुलिस मूजिब वाक़े बाद लाश अस्पताल मुंतकिल करे वाक़े जी जांच शुरू कई वई आहे। ख़बर अवां करियूं पिया। नाज़रीन, कराची जे इलाइक़े नाज़िमाबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में बिल्डर मारिजी वियो आहे। नाज़िमाबाद नंबर 2 में हथियारबंदनि फायरिंग करे बिल्डर काशिफ वल्द जमील के गोलियुनि जो खाज बणाए छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच शुरू कई वई आहे। इन बाबति अपडेट्स मालूम कयूं था। कराची खां इसाक सरकी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। इसाक, इन वाक़े जी शुरूआती जांच मूजिब पुलिस जो छा चवणु आहे ऐं ॿुधाइजो त इन हवाले सां बिल्डर जी का ज़ाती दुश्मनी सबबि वाक़ियो पेश आयो आहे? जी बिल्कुल सहमा, ॾिसो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। नाज़िमाबाद वारो इलाइक़ो है जिथे अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग थी आहे। उन फायरिंग के नतीजे में हिकिड़ो माण्हू जेको आहे मारिजी वियो आहे। पुलिस जो रवायती बयान जेको आहे उहो साम्हूं आयो आहे। पुलिस जो इहो ई चवणु आहे त वाक़े जी जांच खां पोइ लॻे ईअं थो त जेको वाक़ियो आहे उहो ज़ाती दुश्मनी जे करे पेश आयो आहे ऐं वतकीर जांच शुरू कई वई आहे। इन हवाले सां जेको मारिजी वियल शख़्स आहे उनजी सुञाणप काशिफ तौर कई वई आहे, जॾहिं त मक़तूल काशिफ जेको आहे लालू शहर जो वॾो मारूफ़ ऐं बिल्डर आहे, मसरूफ़ बिल्डर आहे। ॿुधाए थो वञे त अणॼातल हथियारबंदनि जेको आहे उनजे मथे में गोली हणी आहे, जंहिंजे करे उनजी मौत थी आहे। त जेके जवाबदार आहे उहे वाक़े वारे हंध तां फरार थी विया आहिनि। पर इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त जेकी वाक़े जी जांच आहे उहा शुरू कई वई आहे। नॉर्थ नाज़िमाबाद वारो इलाइक़ो आहे, बोर्ड ऑफिस वारो इलाइक़ो आहे, हिते अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच शुरू कई वई आहे ऐं वाक़े जे जांच जे लाइ जेके CCTV फुटेज आहिनि उहे बि हथु पिया कया वञनि ऐं जेको काशिफ जो लाश आहे उहो चीता सर्दखाने मुंतकिल कयो वियो आहे। इन हवाले सां उनजे घर वारनि खे बि इतला ॾिनी वई आहे। पुलिस सिर्फ़ु एतिरो ई ॿुधायो आहे त जेको वाक़ियो आहे ज़ाती दुश्मनी जे करे पेश आयो आहे। इन हवाले सां जांच शुरू कई वई आहे। वाक़े वारे हंध ते जेको आहे खोल बि मिलिया आहिनि पुलिस खे ऐं जेकी बिल्डर जी गाॾी हुई जेको काशिफ आहे उहा थाणे मुंतकिल कई वई आहे ऐं उनजे घर भातियुनि खे बि इतला ॾिनो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े में जेके बि जवाबदार मुलविस आहिनि उन्हनि खे जल्द गिरफ़्तार। ठीक है, वरी मेहरबानी इसाक सरकी तफ़सील ॾिना।